हज़रत मुजाहिद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैहि खां अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा पुछो त छा तव्हांखे ख़बर आहे त जहन्नम केतिरी वॾी आहे। मुजाहिद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैहि चयो त न साईं मूंखे ख़बर नाहे। तॾहिं अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा चयो त रब जो कसम मूंखे बि इन ॻाल्हि जी ख़बर कोन हुई, पर अम्मा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा मूंखे ॿुधायो त उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां क़ुरान करीम जी हिन आयत वल अर्दु जमीअन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामति वस्समावातु मतवियातुम बियमीनिह, जंहिंजो तर्जुमो आहे त क़यामत जे ॾींहुं सारी ज़मीन अल्लाह जी मुठ में हूंदी ऐं आसमान संदसि सॼे हथ में वेढ़ियल हूंदा। इन आयत बाबति अम्मा आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो त ऐं अल्लाह जा रसूल पोइ उन ॾींहुं माण्हू किथे हूंदा। तॾहिं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन ॾींहुं माण्हू जहन्नम जे पुल ते हूंदा। इन सां मालूम थियो त जहन्नम तमामु वॾी ऐं डिघी हूंदी। अल्लाह पाक तव्हां ऐं असां सभिनी जी जहन्नम खां हिफ़ाज़त फ़रमाए। आमीन।